दड़ो शहर में शियाने हैदर करार मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं शिया राब्ता काउंसिल तरफ़ां जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जश्न मीलाद हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें सिंध जो मशहूर आलिम अलामा फिरदौसी, मौलाना वकास मेहदी ऐं अलामा फयाज़ इनकलाबी जश्न सादिक़ीन में ख़िताब करणु फरमायो, जॾहिं त सिंध जे मशहूर नातख़्वाननि सैयद जावेद अली शाह नक़वी, सलीम रज़ा सहर, ख़याम बिलावली ऐं ॿियनि बारगाह रिसालत ऐं पंजतन पाक जी शान में नात ऐं मनक़बतनि जा नज़राना पेश कया। उन मौक़े ते मोमिनीन जो कसीर तइदाद जश्न मीलाद में मौजूद हो। आख़िर में दुआऊं पिणु घुरियूं वयूं, न्याज़ ऐं सबीलूं विरहायूं वयूं। उन सां गॾु सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।